अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उम्मीद आहे ख़ैरियत सां हूंदो। हाणे तव्हां ॾिसो पिया थी किथे पिया वञनि, असीं वञूं पिया भिटशा बाह जो मातम ॾिसणु। पहिरीं त असीं वेंदासीं अदा जे घर, त हुतां थी पोइ वेंदासीं राति जो मातम ॾिसणु। अदी रिढूं ॾिस केॾी सुठियूं पिया लॻियूं सफ़र में। करोड़नि जा माल खणियो वयूं पिया रस्ते तां। मुंहिंजे त दिलि चयो त हिते वेही हिननि सां कचहरी कयां, पुछां न तव्हां मायूं थी एतिरो तव्हां महिनत कीअं थियूं करियो। कीअं ॾिस असां त 5 मिंट मानी पचाए अचूं त ॿियो केरु चवंदो पाणी जो गिलास चवंदासीं वञी पाणी खणो। अदी जेका एनर्जी ॿाहिराड़ी वारियुनि मायुनि खे आहे न, उतरी शहर वारियुनि हू मायुनि माशाल्लाह सॻियूं आहिनि ॿाहिराड़ी वारियूं, ताक़तवर आहिनि। शहर वारियूं नाज़ुक छोकिरियूं। अञा हिकिड़ी बाग हूंदी ताक़तवर। असां त आहियूं बर्गर ॿार पाण दी बर्गर कोन आहियूं, पाण सोला सिधा आहियूं। अलाए ख़बर इहा ॻाल्हि अदी न कर तूं। अलाए छा हूंदो आहे। रोड ते अदी सभिनी रखियल हुई, रोड ते माना थोरो अॻियां वरी सभील वारा वरी जाइ ते। हा मुंहिंजी जाम थी अदी बसि। हाणे इलाही ॾींहं थी विया आहिनि व्लॉगिंग जेको नालो छा आहे वॉइस ॾिनी कान्हे, सो लफ़्ज़ मूंखे विया आहिनि विसरी। मातम में विसारी छो थी, बसि विसरी विया। हिते बनियूं इहे अलाए कंहिं जे नाले ते बनियूं हुयूं। मां वरी चयो मुंहिंजो हिकिड़ी व्लॉग में ॿुधाइजां त हीअ असांजी वॾी अदी जी बनी आहे। ठेड़ मार में माण्हू कूड़ वूड़ कोन हणंदो। न मुंहिंजी आहे, ॿियो छा। हुते ॻोठ जे नाले ते लिखियो थी पियो हो। भिटशा आदि पाण रसी वियासीं। भिटशा में बि पिनणा न छॾियऊं असांखे। अदी जिथे किथे हिते बि जाम टंडो आदम में शहर में तव्हां ॾिसंदो एतिरा बुरका पायो। ॻाल्हि ॿुधो, हुतां ॻोठा अचंदी असां वञूं पिया शहर, जा चवंदी असां वञूं पिया माइन जे घर कमाइण। हिते अचो बुरका पायो पिनियो, ॾाढी शाम जो शॉपिंग करियो। इहा माइट चवंदा असांजूं मायूं वयूं आहिनि कमाइण, हो हिते टंडे आदम में हाणे असीं आया आहियूं पहिरीं अदा जे घर, हिते वेठासीं, चांहि बा पीतीसीं, मानी बानी खाधीसीं। पोइ वरी राति जो वियासीं भिटशा दरगाह ते। असीं हींअर वियासीं पोइ रस्ते खां, छो त अदा जो घर वरी इन साइड हो। पहिरीं न चिंची वारी साइड, अॻी साइड जेको आहे परे हो घर। बाक़ी भिटशा जे पोएं गेट खां अदा वारो घर वेझो। 10-15 मिंट में। हाणे से तूं बि कीअं पई तुंहिंजा लफ़्ज़ अॻिते पोइते थिए न लॻे मूंखे त तो मुंहिंजा मूंखे टेंशन आहे। मूंखे त रुगो तुंहिंजी टेंशन आहे, ॿियो सभु कमु छॾ, मूंखे रुगो तुंहिंजी टेंशन आहे। अदी हाणे अची वियो काफ़िलो, हल त ॿ टे नुंहं ॿुधूं। हा दी हल, थोरो परे परे करे ॾिसूं। मायूं त सभु असांखे परे थी वैसे जिमें आਉਂਦੇ ਵਸਨ।
पंहिंजो मातम ॾिसी वरी वियासीं, वरी बिलावल चयो वरी हलो बाज़ार। अती हिन त बाज़ार मां फासी वियासीं बिलावल खां। मुर्गे वरी ॾिस वरी शॉपिंग, वरी नई सही शॉपिंग। हिते नाला वरितई अलीजा, वरितई पटियूं वरितई, पातई। मुंहिंजो घर हले थो त वॾो वो सुनी हिन खां वधीक केरु कोन्हे, ऐं भिक्षा आयो आहे त हिन खां वधीक मातमी केरु कोन्हे। मुंहिंजो हिन जो बि कोन्हे हाल। छोकिरे त जिकर रांदि हिकिड़ा दादी तो वारियूं इहे वालियूं ॾाढियूं भलियूं पर मुंहिंजे लाइ अहिड़ियूं कोन वरितई। हाणे हीअं आऊं ई पाईंदसि। हिकिड़ी तूं पाइजांइ, हिकिड़ी आउं पाईंदसि। जाऊं 4 धोप पाई पोइ तोखे ॾींदसि, पोइ तूं न न हीअ मुंझण तूं पंहिंजो माठ करे ॿियूं वठि। दी मूं जेके वरितियूं न हाणे तूं उहे ॾिसजांइ, उहे बि मुंहिंजे ख़्याल में वीडियो में मूं भरियूं यकूं 3 जोड़ियूं मूं वरितियूं। सुबुह जो वरी हलजां त पाण हलूं इहे हीर सोणी में हार इहे सभु ॾिसी अचूं। हा इहे बि ॾिसंदासीं। हा हाणे मूंखे यादि आहे इहो वीडियो बि असां व्लॉग ठाहियो आहे, उहो बि ॾिसिजो। हाणे हिन खां पोइ वरी उहो वीडियो अपलोड कंदसि, लाज़मी ॾिसिजो। सॼो म्यूज़ियम जो मूं वीडियो ठाहियो आहे। म्यूज़ियम वियासीं, उते इहे पिया हुआ पुतला पिया हुआ, इहे सभु ॾिठासीं। काज़ी आदम इहे सभु इन्हनि जूं तस्वीरूं, इन्हनि जूं इहे सभु शयूं पियूं सभु। हाणे असांजो थी वियो सभु कुझु। हाणे असीं वञूं था वापसि अदा जे घर। हाणे त मूंखे ॾाढी निंड पई अचे हितां खां हलण सां ई आउं त किरी मूंखे त पवंदसि। सॼी राति निंड न पई आई। असां चयो जल्दी वञूं, पोइ बि माना असांखे थी वई तक़रीबन 11 साढे 11 खां त मथे टाइम थी वियो। हा मूंखे त आई 1 बजे खां पोइ निंड आई, यको वेठीसि। पढ़ी लाइ जाए मटिजे पोइ किथे थी निंड अचे। ओके बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।